अब आप पढ़ियल हो पढ़ियो छा लिखियो पियो मीलाद मुस्तफा छा लिखियो पियो जोर सां चयो असा के तो परवाह ही करो सुनियो दिसो मीलाद मुस्तफा लिखियो पियो 1980 जी तकरीर वा शाहपुर जाकर अच्युत माधो के बुधाया माधो के देखारिया हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए वयो अबा ये वहाबी ये देवबंदी हिकड़ो दिहाड़ो ईंदो जो मीलाद मुस्तफा जा इश्तिहार छापींदा मीलाद मुस्तफा मल्हाइण जो नारो हणदा तवा के मीलाद जो नालो वठी करे तवा जे मुर्शिदन जो नालो वठी करे धोखो दींदा पर हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मनु न गडिया ओमी मसा कूड़ा कन कलाम कोई बिना मोहम्मद या मकम नहीं दो को बियो इश्तिहार मोजो ना है दिसण वारा है वीडियो हजारे भरजन पया ये इश्तिहार मोजो छपरायल ना है ये देवबंदिल मुल्लन छपरायो है दिसो मुफ्ती साहब जी गाल सचिया लिखियो पियो मीलाद मुस्तफा कॉन्फ्रेंस मुफ्ती साहब अगे असा के खबरदार करे वयो असा जो उस्ताद कामिल उस्ताद आ असा जो मुर्शिद कामिल आ अरे कहे कहे बेवकूफ जे करे अची करे नारो हणे आई अची चवे त मां पीसे रोजे धणी के मन्या थो जेको नबी पाक जो बेअदब हुजे नबी पाक जे अहल बैत जो बेअदब हुजे जेको नबी पाक जे सहाबा जो बेअदब हुजे मां हिक हिक पंजी गाल जो जिम्मेदार हां ऐं तोखे मां साबित करे थो ॾेखारियां त इहे मुल्ला कीअं बेअदब आहिनि पोइ पीर साईं जो नालो वरितो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहो जमायत खे धोखो ॾियण जे लाइ असांजो मुर्शिद बि कामिल आहे असांजो उस्ताद मुफ्ती साहब बि कामिल आहे अॻे ई असांखे ॿुधाए वियो आहे त फंद कंदा नमूना कंदा ड्रामा कंदा पर रोज़े धणी जी जमायत इन जे चकर में अचण वारी कोन्हे भेज पगारे उन जे लारे सां अदामा जे कहते इल्जाम हणा त जेका चोर जी सजा सा मंजी सजा पाके वठी हलो कोर्ट में मां साबित थो कया त तव्हां जा दुश्मन मुस्तफा जी बेअदबी तव्हां कई देवबंदी हबीब अकरम जे अहल बैत जे लाइ बकवास तव्हां कई मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे वलियन जे लाइ खबरूं तव्हां कयूं हाणे वरतो था मीलाद मुस्तफा जा इश्तिहार छापींदा वरी एटो छा लिखियो पियो बयाद हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी अल्हम्दुलिल्लाह रोज़े धणी जी जमाअत के अल्लाह दिल बि सलामत ॾिनी आ अखियूं बि सलामत ॾिनियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह दुश्मन खे बि सुञाणींदा आहिनि दोस्त के भी सुञाणींदा आहिनि इंशाअल्लाह ये क़यामत ताईं ज़ोर लॻाईंदा अॼु मां तव्हांखे हिते पैगाम थो ॾेई वञा शरीयत जो पैगाम आहे इस्लाम जो पैगाम आहे इन्हनि कुरानी मुल्लनि खां भॼो हथ में कुरान टंगियूं बीठा हूंदा असां सचा असां कूड़ कोन था हणूं असां सचा हूं कुरान मजे हथ में आहे सिंधी में हूअं बि चइबो आहे अबा कुरानी माण्हू हूअं ई कूड़ो हूंदो मां हेसी ताईं वेठो आहियां न मां घणा दफ़ा कसम कयो आहे मां कोन खयो आहे कसम अरे कुरान हथ में खणी करे कूड़ा हन तॾहिं न मां चवां थो कुर्बान वञा हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैहि था मां कुर्बान वञा पंहिंजे मुर्शिद हज़रत छट धणी रहमतुल्लाह ताला अलैहि था जमाअत जे सीने में अहले सुन्नत व जमाअत जो इहो अकीदो अहिड़ो मज़बूत कयो आहे कसम खुदा जो जेकर न तोखे वज़ारत बि ॾेई छॾनि इन वज़ारत खे थुक हणी छॾिजां मुंहिंजे मीर मदीने वारे जे दर जी ग़ुलामीअ सां रखो बसि हाणे घणो कोन थो ॻाल्हायां थोरो ॻाल्हायो घणो सम्झंदा तव्हांजे पाड़े में जलसो पियो मूंखे ख़ुशी थी आहे हिकु त मुफ्ती साहब जी करामत सच थी न भाउ साबित थी ॿियो हाणे मां इहो पाण वटि रखियो वेठो हूंदुसि मां सॼी सिंध में खणी हलंदुसि मां कोन छॾींदो आहियां मां सॼी सिंध में खणी हलंदुसि त बाबा हे नओं फंद शुरू थियो अथव मां हिननि जे किताबनि मां तव्हांखे ॾेखारियां चवनि था मीलाद मल्हाइण मनो आहे हिंदू जी ॾियारी होली रशीद अहमद गंगोई थो लिखे हिंदुनि जी ॾियारी होली मल्हाइण वारी मिठाई खाओ जाइज़ आहे बाकी मीलाद वारी मिठाई न खाओ बाजो पोइ हाणे पिढ़े बाकी छा पिया खाए पर तव्हां ते मूंखे अफ़सोस आहे मुर्शिद कामिल उस्ताद कामिल ॻोठ मुराद अली मीर जत मुत्तसिल सुल्तान मोरी बचक खिलो पाड़े में था जा
घबरा वेठा आहिनि हिते जलसे कराइण वारे मां जेका तव्हांखे ॻाल्हि कई या मुंहिंजी ॿुधी छॾियो भले 4 कन मुलनि जा वेठा हुजनि मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस वा फ़कीर कूड़ कोन ॻाल्हाईंदो मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस वा आख़िरी ज़मानो ईंदो स्टेज ते मिंबर ते बंदर ऐं भोला नचंदा या मुंहिंजी ॻाल्हि ग़लति साबित थिए मुले जो ॻोठ ॾिसजो ऐं भोलो ॾिसजो जे मां कूड़ो थियां त चोर जी सज़ा सल्लल्लाहु अलैहि या